ऐ कबूतर वञ उॾामी चो वञी हीअ यार खे। ऐ कबूतर वञ उॾामी चो वञी हीअ यार खे। छो अचण में देर लाथई चो वञी दिलदार खे। छो अचण में देर लाथई चो वञी दिलदार खे। ऐ कबूतर वञ उॾामी चो वञी हीअ यार खे। ऐ कबूतर वञ उॾामी चो वञी हीअ यार खे। कबूतर बाबत केतिराई मिसाल मौजूद आहिनि जंहिंमां अंदाज़ो लगाए सघिजे थो त कबूतर ॿियनि पखियुनि जी भेट में समझदार पखी आहे। दौरे अवल में पैगाम रसाई बाबत कबूतर जा मिसाल मिलनि था, जॾहिं त दूर वियल या रुठल महबूब ताईं चिठियुनि न्यापनि बाबत कबूतर सां मुखातिब थींदे शाइरनि कबूतर खे बहितरीन कासिद सॾींदे शाइरी पुण लिखी आहे। आशिक वींदड़ कबूतर के बिहारी अर्ज तो करी। ऐ कबूतर तू फिरीअ जे पार ॾे वञी पियो। महिरबानी करे मुंहिंजो ही पैगाम खयो वञिजा। पर हिन दौर में भी कबूतर जो हकीकी मिसाल कश्मीर जिले के गुड्डू वारे इलाके में हैरान कुन मिसाल बनल है। इलाके वासी तोलो कोश की मोहब्बत एक कबूतर से एतरी त है जो हु खेस शहर हुजे या गोठ के साण रखे थो। जी वॾा साईं दोस्त मूंखे ॾिनो आहे तोहफ़ो यार हुयो, उन खां मां घुरियो। हिन जी मोहबत अहिड़ी आहे, हाणे मां सां अहिड़ो ठही वियो आहे। राति खे गॾु पवंदो, ॾींहं खे सॼो ॾींहुं जाथे वञा, भले ई 500 माण्हू हुजे, मुंहिंजे कुल्हे ते ईंदो। मोटरसाइकिल सां गॾु यको गॾु हूंदो, भले ई 10 मील पंधु कयां तेसि ताईं मां सां गॾु रहंदो। जिथे मोटर झलींदुमि उते मुंहिंजे कुल्हे ते लहंदो। हे तोहफ़ो आयल आहे ऐं दोस्त आहे मुंहिंजो ख़ालिद ख़ान दस्ती, उन खे मां हे ॾींदुमि। उन जे लाइ मां घुरायो आहे। हिन जी खुराक आहे बैदाम, हिन जा वॾी वॾी खुराक आहे जेका माना पखियुनि जी VIP खुराक थींदी आहे, उहा शौक़ीन ॾसींदा आहिनि, उहा मां खणी हिन खे ॾींदो आहियां। राति खे गॾु सुम्हंदो, ॿाहिरि न वेंदो। ॾींहं खे सॼो ॾींहुं गॾु, राति खे बि जो मां वाड़े वेंदोमांसि, ॿाहिरि वेंदुमि त पोइ हे एतिरो मां जे लाइ मांदो हूंदो, दीद पवंदासीं, टपा हूंदासीं। जेकॾहिं कबूतरनि जे घणनि कबूतरनि जे मेल में मिक्स थी वञे त पोइ तो निकिरी ईंदो आहे। भली 500 कबूतर हुजे, मां साॾु कंदोमांसि, मां हिते रीते वेंदो। पर हैरान कुन ॻाल्हि इहा बि आहे, तोॾो कोश जी न पर कबूतर जी मोहब्बत बे तोॾो कोश सां बेमिसाल आहे। तोॾो कोश अगरि मोटरसाइकिल ते सफ़र करे थो त कबूतर बे उॾाम वसीले साणस गॾु गॾु रहे थो। नफ़्सा नफ़्सी जे हिन दौर में जिते इंसान खां ख़फ़ा आहे, उते तोॾो कोश ऐं कबूतर जी यारी हिन दौर जो अज़ीम मिसाल आहे। ख़ालिद कोश, काश न्यूज़, गुड्डू। ऐ कबूतर वञ उॾामी चो वञी हीअ यार खे। ऐ कबूतर वञ उॾामी चो वञी हीअ यार खे। छो अचण में देर लाथई चो वञी दिलदार खे। छो अचण में देर लाथई चो वञी दिलदार खे। ऐ कबूतर वञ उॾामी चो वञी हीअ यार खे। ऐ कबूतर वञ उॾामी चो वञी हीअ यार